दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। हाणे दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, सोडल पंहिंजे घर ईंदो ऐं सोडल पंहिंजे घर वारनि सां मिलंदो, उन्हनि खां हाल हक़ीक़त वठंदो। होॾां दोस्तों सभिनी खे आहिस्ते आहिस्ते ख़बर पइजी वेंदी सोडल वापसि आयो आहे। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हेॾो मुराद बि मञी वेंदो त मिठड़ खे मां छॾियां थो, मिठड़ खे रायज़न वारनि जे हवाले कयां थो। मंसूर खान जूं ॻाल्हियूं ॿुधी मुतफ़िक़ थी वेंदो आहे। रायज़न वारा इंतज़ार में हूंदा आहिनि मंसूर खान हाणे कहिड़ो क़दम खणंदो। होॾां अली खान खे छॾे करे शाहनवाज़ खान जा माण्हू शाहनवाज़ खान जे चवण ते हाशिम ते हमिलो करणु वेंदा आहिनि। जीअं होॾो हमिलो थींदो आहे, जुमण वारा इहो गोलियूं फायरिंग ॿुधी करे जुमो ऐं जेको आहे ककर जो पीउ जेको आहे उतां भॼंदा आहिनि ऐं हाशिम जे मथां फायरिंग थींदी आहे। जीअं मुराद ॾिसे, मुराद हाशिम खे बचाए ऐं शाहनवाज़ खान ते पक सम्झे। इहे हिते मसइलो ईअं थींदो आहे। होॾां गोलियूं जेको आहे, होॾां वरी जेको अली खान उनखे कटको ॾेई, जिथे अली खान क़ैद आहे हमरा खे हिकिड़ो ॼणो हूंदो आहे, कुटको ॾेई उतां निकिरी वेंदो आहे, पंहिंजे घर वञी पुॼंदो आहे। ड्रामो ज़बरदस्त थियण वारो आहे। अचण वारे वीडियोज़ में जेका किस्त ईंदा आहिनि इन्हनि में दोस्तों माशाल्लाह बहितरीन मां बहितरीन कहाणी थियण वारी आहे। असांखे ॾींदा इजाज़त जे वीडियो सुठो लॻो त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, जीअं तव्हांखे बर वक़्तु नई नोटिफिकेशन मिले ऐं नई अपडेट बर वक़्तु मिले। अगरि तव्हां सब्सक्राइब लाइक शेयर न कंदव, कमेंट न कंदव, तव्हांखे बर वक़्तु अपडेट न मिली सघंदी।